किताब दा चंद मक्के पाक जी पूरी एक बाज़ार ही हिकिड़ी उहा साईं जन जी मिल्कियत में ही नंढपण में ही मालदार आहे फी बैत शर्फियूं अनीजन मालदार घराणे में अखि खोलियऊं पोइ पाण वापार जे लाइ हलिया वेंदा ॿाहिरि में हिकु राति हमाम हिकिड़े जे भर में पाण गर्मीअ जी मौसम जी सुता पिया रात जो ख्वाब था ॾिसनि त आसमान जो चंड लही हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी झोल में आयो आहे सुबुह जो सवेर सवेर जाॻिया पुछा कयूं त हिन शहर में को आलिम चयासीं फलाणी जॻह ते तौरेत ऐं ज़बूर जो आलिम आहे साईं जन उन वटि वञी पहुता उन खे हाल अहवाल ॾिनऊं हुन चयोसि भला मां तव्हांखां हिकु ॿ सुवाल कंदुमि उन्हनि जा मूंखे जवाबु ॾियो हुन चयो साईं चओ जे पहिरियों त इहो ॿुधाए त कहिड़े शहर सां ॻोठ सां तुंहिंजो तालुक़ु आहे चई त खजनि वारे शहर मके पाक जो मां आहियां पर कहिड़े क़बीले सां चए कुरैश क़बीले सां उहो आलिम दीन पंहिंजी मसनत तां उथी बीठो उथी करे हिनखे भाकुर पाए पेशानी ते चुमी ॾेई ऐं चवणु लॻुसि जल्दी जल्दी पंहिंजे सफ़र खे मुख़्तसिर करे वञी मके पाक पहुच आख़िर ज़मान नबी हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ुहूर थियो आहे वञ वञ हुनजे हथ ते बैत करे कलमो पढ़ मुस्लमान थी अल्लाह ताला तोखे उन आख़िर ज़मान नबीअ जो वज़ीर बणाईंदो जल्दी कर तुंहिंजे ख्वाब जो ताबीर इहो आहे अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो वअल्लमतनी मिन तअवीलिल अहादीस ये अंदरूनी राज़न जा ख्वाब आहिनि या अल्लाह ताला जे तरफ़ खां इन इल्म जी हिकिड़ी अता आहे